बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माउन की जय। गुरुअ जी प्यारी साध संगत सभिनी खे ओम शांति। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। सत्संग आहिन खे ही सारा। सत्संग आहिन खे ही सार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। आप अंदर जाजे को लाए। आप अंदर जाजे को लाए। कदम तेरे अचे तो खाए। कदम तेरे अचे तो खाए। अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। जो भी आयो तो ही करंदो। जो भी आयो तो ही करंदो। पटमा कुछ न भरंदो। फूल कपटमा कुछ न भरंदो। बड़ी पलक अधिसार बाबा सत्संग में। बड़ी पलक अधिसार बाबा संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। ओम नाम जी देवी हारे। ओम नाम जी देवी हारे। खेती पार पहुँचाए। सबने खेती पार पहुँचाए। केवट बनो कर खार बाबा सत्संग में। केवट बनो कर खार बाबा सत्संग में। जातायव कुबरी संवारव। जातायव कुबरी संवारव। राजकोट शहर ते दया जो दानव। राजकोट शहर ते दया जो दानव। गुरु मेरा राम कंदव जयकार बाबा सत्संग में। साईं लाला कंदव जयकार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। बोल सतगुर देव भगवान की जय। थी वेंदा ऐं मन शांत थी वेंदो। जो एकांत में वेही मन जी जांच कंदो रहे त किथे भिटके त कान थो। किथे पहुतो आहे। किथे हुजणु खपे। असांखे को थोरो टाइम कोन थियो आहे संतनि जो संग कए या सत्संग ॿुधंदे। साल गुज़री विया आहिनि त किथे असांखे हींअर हुजणु खपे। इहो एकांत में मन जी जांच कंदा रहूं। मन त चंचल आहे न। ॿियो भिटकंदो आहे ऐं मलिन वीचार खणी ईंदो आहे त चए थो आस्ते आस्ते पोइ उहे जॾहिं गुरूअ जो शब्द जपींदासीं
गुरुअ खे यादि कंदासीं, उनजी आज्ञा में रहंदासीं, उन जा वचन खणंदासीं त आस्ते आस्ते उहे पोइ मलिन वीचार निकिरी वेंदा, पोइ उथण बि बंदि थी वेंदा। वीचार अंदरां ई पैदा थींदा आहिनि, ॿाहिरां न ईंदा अथव वीचार, अंदरां ई अंदरां पैदा थींदा आहिनि। ख़ाली केॾी महिल तुर काई ॻाल्हि यादि अचे बसि, पोइ छुटासीं। पोइ हिक जा ॿिया, ॿिए जा टियां, टिएं जा चौथा, पोइ खुलंदा वेंदा आहिनि। उहो चए थो उनखे पोइ बंदि करे छॾ। नवां जेके सत्संग में हिरिया आहिनि न, उहे बि सिखी विया आहिनि हाणे त, हो न? त असां त केॾा झूना आहियूं, असां त अलाए केतिरो सिखियल हुजूं, जेकर असां उहे तुर ॻाल्हियूं बि खणी था वठूं। हिन मूंखे ईअं चयो, हिन मूंखे ईअं चयो, ईअं छो कयईं, हीअ मूंसां ईअं छो हली, हीअ मूंखे कमु कान आई, सॾु कयोमांसि त आई कोन, मूंखे ॿुधाईं कान। अञा इहे ॻाल्हियूं पाण में आहिनि, इहे त माना नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं, त इहे बि जो असां न कढूं त बाक़ी कीअं सिखंदासीं। मां बीमार पियसि, आई कान पुछण, इहो थींदो आहे नी। मां तुर ते वेंदी आहियांसि, त सत्संग ॿुधूं न त इहे ॾुख ॾोरा था माना सफ़ा विसारे छॾियूं। त चइबो असां सत्संग थोरो ॿुधूं था, अञा खणूं त कोन था पर थोरो ॿुधूं था। ईअं सत्संग को जहिड़ो तहिड़ो कान्हे, घटि न सम्झूं सत्संग खे, ॾाढो वॾो आहे सत्संग। मेरी ॿुधायोमांव न त चवंदा आहिनि संत त सत्संग में 68 तीर्थ ॼाणो, सत्संग में 68 तीर्थ ईंदा आहिनि, पर सत्संग ई 68 तीर्थ अथव। ॿिए केॾे वञण जो ज़रूरी कोन्हे असांखे, सभु कुझु हिते ई आहे। भॼन में ईअं ई कोन ठाहियो अथनि साईं त पाप अंदर जा जेको लाहे हिकदमि हितड़े अचे सो खाए, हीअ बि अथव हरिद्वार बाबा सत्संग। सत्संग हरिद्वार खां घटि कोन्हे, ॾाढो वॾो आहे सत्संग। पर असां जहिड़ी भावना रखी अचूं अहिड़ो असांखे फल मिलंदो। हिकिड़ो सेठ हो वॾो, कॾहिं बि सत्संग में न वेंदो, कॾहिं बि न, ॾाढो पैसे वारो। हिनजी ज़ाल रोज़ चवंदी आहे कॾहिं त वञो, कॾहिं त वञो। हिकु दफ़े ज़ाल जोरीअ मोकिलेसि थी, ॿाहिरां संत आयो आहे, वञ सत्संग ॿुधी अच, सॼो शहर तो उते वञे। चई चङो भला, थोरी माण्हुनि जी बि लॼ थींदी आहे न, हे आयो सत्संग में। त वॾो जो सेठ हो त अञा सत्संग चालू कोन थियो, जेके शेवादारी हुआ न ॾिठनि भई एॾो वॾो सेठ आयो आहे, त चवनि था अचो 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 अचो। अंदरि पेंडाल में आयो त चवनि था वेहो 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 वेहो, कुर्सी ॾिनसि, वेठो वेठो जो त हाणे हिन कॾहिं सत्संग ॿुधो कोन, उहो संत आयो, सत्संग चालू थियो, हिनखे अची वई निंड। सत्संग पूरो थियो, सभु हलिया विया, संत बि हली वियो, ॿी संगत बि हली वई, ख़ाली हिकिड़ो शेवादारी बीठो हो, छो जो कुर्सी जेका रखियल हुई न उनजे हेठां पाल विछायल हो जेको बि, त उहो चए पियो खणा नी, हे सेठ उते त आस्ते सां उथारियोसि तो सेठ खे, छिरक भरे उथे थो,
चयसि तो सत्संग थी वियो? चयसि हा सत्संग थी वियो, सभु हलिया विया? चयसि हा सभु हलिया विया, हाणे वञो वञो। हे हली आयो त जोणसि तेसि सत्संग ॿुधी आयव? चयसि हा ॾाढो मज़ो आयो सत्संग में। चयसि छा ॿुधी आयव? चयसि छा ॿियो अथसि, कुझु चयनि कान, बसि अचो वियो ऐं वञो। मां त इहे टे बसि चयनि ई एतिरो, ॿियो कुझु कोन चयनि। ठहियो हे बि रटे पियो, अचो वियो वञो। राति थी त हे सुम्हियो त हिन जे बंगले में चोर आया त हे अंदरि माना जागे न पियो, निंड हुअसि, पर निंड में चए पियो अचो 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 अचो। चोर ॾकी विया, शायदि जागे पियो थो, ॾिसी वियो आहे त भॼण पिया वञनि त वरी चएसि थो वियो 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 वियो। चोरनि जा त ॿ बि विया, छह बि विया। जी हाणे त पक ॾिसी हाणे पकड़ाए छॾींदो। त आया अंदरि भिड़ी आया, सेठ खे चवनि था पेरनि ते किरी माफ़ कजांइ, असांखे असां कुझु खयो कोन्हे तो वटां, पर ॿियनि वटां जेको खयो आहे नी अधु तोखे ॾेई वेंदासीं, असांखे माफ़ कजांइ, असांखे पकड़ाइजां न। त हुन सेठ चयो वञो 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 वञो। हू त भॼी विया, जेको माल सामान हुयुसि उहो हिन खे ॾेई विया सेठ खे। सुबुह थियो, हे जो उथियो, हाणे हिनखे त काई ख़बर न नी, हे त सभु निंड में पियो करे। त ॾिठई जो त हे भई चोर आया आहिनि ऐं हे ॾेई विया आहिनि, तेॾी महिल त जाॻियो नी, चोर रखी वियसि हेॾो सामान। त ज़ाल खे तो ॿुधाए त मां त उते बि कल्ह वियोसि त उते बि सुम्ही पियो हुउसि, मां वियुसि त मूंखे चवनि पिया अचो 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 अचो, ऐं वरी चवनि वियो 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 वियो, ऐं वरी चवनि वञो वञो। त मां त इहे टे शब्द ख़ाली ॿुधा, उहे मां निंड में भई ॻाल्हायां पियो अचो अचो, त हे को चोर आया हूंदा, वरी चयो वियो वियो त हे सम्झी विया हूंदा भई हे जागे थो, असांखे पकड़ाए छॾींदो। त जेको माल सामान खणी आया, हेॾो हीरा लाल जवार अथनि, ॾिस त सही किथां खणी आया आहिनि, राजा जो आहे कंहिंजो आहे। त मां त ख़ाली इहे टे शब्द पका कया, ॿुधो त मां कुझु कोन सत्संग, पर हिननि टिनि शब्दनि में मुंहिंजो हेॾो बचाव थी वियो आहे, न त चोर त मुंहिंजो सभु खणी वञनि हा, मारे बि वञनि हा पाण खे, त छा कयूं मां। हाणे खां वठी मां सत्संग में रोज़ वेंदो ऐं ॿुधंदो। पोइ उहो माल सामान जेको उहो संतनि वटि खणी थो वञे, सभु उन्हनि खे ॾेई थो अचे, चएसि थो हे मां न खणंदुमि, मां काॾे कंदुमि, मां त ख़ाली तव्हांजा इहे टे शब्द ॿुधा, तव्हांजो त मां दर्शन बि कोन कयो, ज़ाल जे चवण ते मां सत्संग में आयो हुउसि, त मूंखे एॾो फ़ाइदो। ख़ाली पेर भरियईं, उते वञी निंड कयईं, त मुंहिंजी जान बि बची वई ऐं मुंहिंजो एॾो भई माल बि बची वियो। त सत्संग एॾो वॾो आहे, त खणूं त पोइ त केॾो वॾो चइबो। हे असांजी बि सम्झ ख़ाली हाज़िरी भरजंदी हूंदी। हू ॿुधाईंदी आहे न, हिकिड़ो सूरदास हो सेठ, रोज़ दरबार में ईंदो हो, साहिबनि जे दरबार में हिकु पोटो छॾण ईंदो हुउसि, वरी ॿियो वठण ईंदो हुउसि। त हाणे दरबार में त सभु माण्हू हिकु जहिड़ा न हूंदा, के असां जहिड़ा मूर्ख बि ईंदा हूंदा नी। हिकु दफ़ो चवनिसि था त तूं ॾिसी बि नथो सघें, दरबार जो दर्शन बि नथो करे सघें साहिबनि जो, पोइ तूं रोज़ ॿ पोटरा सीड़ाए, हिकु वठण थो छॾण थो अचई, वरी ॿियो वठण थो अचई, ॿिनि खे त सीड़ाए थो तूं, पाण ई त कुझु ॾिसी नथो सघे त हली न सघे नी, ॿुधी बि न सघंदो। त चयईंसि पोइ तूं छो थो अचई रोज़? त हू सूरदास जेको नी, उहो चएसि थो त बच्चा, मां त भले नथो ॾिसी सघां, साहिबनि जो दर्शन मां नथो करे सघां, पर हू त मूंखे रोज़ ॾिसे थो न, त मां रोज़ दरबार में अचां थो, त उहो मुंहिंजी हाज़िरी त भरींदो न। बराबरि आहे, इहा त ॻाल्हि सची आहे। ऐं ॿिनि पोटनि खे मां इन करे थो सीड़ायां, हिकु छॾण थो अचे, ॿियो वठण थो अचे,
त इन बहाने हिननि जा पेर हिरंदा न त मूंखां पोइ बि हे ईंदा दरबार। हींअर मुंहिंजे करे था अचनि छॾण ऐं वठण, पर पोइ हेर पइजी वेंदनि त पोइ बि ईंदा। त इन्हनि जे फ़ाइदे लाइ कनि। मां इन करे ॿिनि खे सीड़ायां। त सत्संग एॾो वॾो आहे, भले वीचारो ॾिसी बि न पियो सघे, ॿुधी बि न पियो सघे। असां त ॾिसूं था, ॿुधूं था, सभु करे था सघूं, हथ पेर सभु आहिनि, पोइ छाजे लाइ न कयूं? कंदासीं त पंहिंजे लाइ फ़ाइदो आहे। अचण में ख़ाली एॾो फ़ाइदो आहे, हाज़िरी भरिजे एॾो फ़ाइदो थो थिए। त असां खणूं त पोइ त ॾाढी मंज़िल असांजी मथे। पाण असां भॻवान आहियूं, घटि कोन आहियूं। संत त असां जहिड़ा हुआ न, असां जहिड़ा हुआ, उन्हनि खे कोन वञ, ॿ हथ ॿ पेर ॿ अखियूं ॿ कन नक, असां वांगुरु आहे। असां वांगुरु गृहस्थ में रही करे करे विया। असां वांगुरु उन्हनि खे 24 कलाक मिलिया, पोइ उन्हनि खे 48 कलाक कोन मिलिया त 24 कलाक तव्हां घर जा कम कयो ऐं 24 कलाक नाम जपियनि। ईअं त कान कयनि नी। तूतनि सां नथा वांदा थियूं। खाइण पीअण में गील असांजी आहे, निंड आराम असांखे खपे, मोबाइल असांखे खपनि, टीवियूं असांखे खपनि। कम में एॾो टाइम कोन थो वञे। 12 कलाक हूंदा आहिनि, 24 त बाक़ी जा 8 कलाक काॾे था वञनि? इहे ई मोबाइल ऐं टीवियूं। अठनि कलाकनि खां वधीक निंड कंदा हूंदासीं छा? घणी कंदासीं निंड? राति जो त 12 1 ईअं थो थी वञे, ख़बर ई कोन थी पए। 10 त हाणे केरु कान थो सुम्हे। भॻवान ॾिसे नथो छा? वांदा थियूं था छा? भॻवान इन लाइ कान मानुष जनम ॾिनो अथई त सॼो ॾींहुं घर में ईअं घपियूं पयूं हुजो, रुगो सफ़ाई त कयूं था। भले पोइ थक में बीमार थी पऊं। त पंहिंजे अंदर जी बि त कयूं सफ़ाई। उते त जनमनि जी मैल चढ़ी पई आहे, सालनि जी न, जनमनि जी। जन्म जन्म जी मैल। कोई अहिड़ो बंधन विझूं पाण ते जो कयूं न। कोई दड़को जंहिंजो भव थिए। हा बि कंदा पाण पुछंदा न सवेरे, पाण पुछंदा असांखे तारींदा भई ते लाइ कंदो आई पंहिंजी। मां त चवंदी आहियां केॾो असांजे करे करे विया आहिनि, केॾा पंहिंजे शरीर खे उन्हनि कष्ट ॾिना आहिनि। माता दिन कहिड़ा हूंदा, विर्ध अवस्था कहिड़ी हूंदी आहिनि, कीअं लोकल गाॾियुनि में ईंदा हुआ। असांखे ख़ाली चवंदा मेले ते चित्तौड़ अचो त चवंदासीं अम्मा चित्तौड़ परे आहे, चवंदासीं न अम्मा चित्तौड़ परे आहे। त उन्हनि लाइ त परे हो न, गाॾियूं अहिड़ियूं हुयूं तॾहिं। हींअर गाॾियूं फास्ट निकितियूं आहिनि त झटि पहुची था वञूं। अॻे कोयलनि वारियूं गाॾियूं हूंदियूं हुयूं
वेंदासीं उते पहुचंदासीं त भूत थी वेंदासीं। भूत मगी कोयलनि वारियूं हूंदियूं न गाॾियूं। पंहिंजी बि अखियूं पण वियाणा अंदरि खणंदासीं। हा। हाणे केॾी त सुविधाऊं कीअं आहिनि। साल में 2-3 दफ़ा ईंदा हुआ प्रेमियुनि जे पुकार ते। भूत कहिड़ो उहो ई त भूत सचो त पाण खे त सच है हुजे। कहिड़ो मानुष जनम मिलियो आहे, केॾी त भॻवान सूंहं ॾिनी आहे, कीअं हथ पेर आङुरियूं कीअं ठाहियूं अथई, अखियूं ॾिसण लाइ ठाहियूं अथई। दादी जन चवंदा इहे अखियूं जो पुठियां ॾिए वहां भॻवान, हुन जहिड़ो कोई कारीगर थींदो सही भॻवान जहिड़ो। केॾा वरी सुखनि जा सामान अणगणिया मूंखे ॾिना तो सुखनि जा सामान। ॾिस नी केॾो माना इंसान में ॾिठो थी भॻवान। ऐं वेह खां पोइ विया आहिनि त ॿिया संत चवंदा आहिनि वेंदा कान्हनि पर वे देह त वई अथनि न, त वेह खां पोइ बि केॾा था कम कनि, ॼण साक्षात वेठा आहिनि। त असां अहिड़नि संतनि खे विसारे छॾियूं त ॿुधण न अचे। जीअण जे लाइक़ु कोन आहियूं सच में, पर हुननि एॾा असांजे मथां कुर्ब कया अथनि। कीअं संगत जे विच में वेहण जहिड़ो कयो अथनि। मां त चवंदी आहियां इहा ख़ाली ॻाल्हि यादि कयूं त रोअण अचे, न त केरु पुछे, केरु सुञाणे त हीअ केरु आहे, हीअ केरु, हीअ केरु, केरु कंहिंखे सुञाणे, केरु ईअं वेहण ॾियो अॻियां। पंहिंजनि में ई पूरा हुजूं, पर हींअर पंहिंजा बि यादि नथा अचनि। एॾो त ईअं संगत मां असांखे प्यारु मिलियो आहे जो पंहिंजा मिट माइट बि विसरी विया आहिनि। मुश्किल जे वक़्त में ईश्वर भगत जे चेहरे ते ख़ुशीअ जूं किरणाऊं बहकंदियूं। भले केॾी बि मुश्किलात हुजे पर जेको ईश्वर जो भगत हूंदो नी उन जे चेहरे ते ख़ुशीअ जूं किरणाऊं बहकंदियूं। हू कॾहिं मायूस थींदो ई कान्हे, हू कॾहिं उदास न थींदो आहे। छो जो सुख हुजे त बि उन मोकिलियो आहे, जे दुख आयो आहे त बि उन मोकिलियो आहे। पोइ उदास छो थींदो, ऐं आयो आहे त हली वेंदो, सदाईं त कोन रहंदो। त पाण खे बि ख़ुशि रखूं सदाईं। भागनि वारा आहियूं असां सच में। अॼु हिकु संत चए पियो, कंहिं पढ़ियो बि हुन मोबाइल में ॾिठो हुन, त चवंदा आहियूं नी त विधाता जा लेख लिखियल न फिरंदा आहिनि, पर 3 ॻाल्हियूं अहिड़ियूं अथव जेके विधाता जा लेख लिखियल बि फेरे छॾे। पहिरीं ॻाल्हि सख़्त महिनत ऐं नीति साफ़। सख़्त महिनत कंदासीं, साफ़ नीतीअ सां महिनत कंदासीं न त कामयाबी ज़रूरु ईंदी, असां सफल जी वेंदासीं। ऐं ॿी कंहिं पूरनि संत जो आशीर्वाद हथ कयो त तव्हांजा लिखियल लेख मिटिजी वेंदा। ऐं 3
तव्हांजे घर में जेके माता पिता वेठा अथव उन्हनि जी शेवा कयो। पोइ ॾिसो त विरदाता माता कहिड़ा बि लेख हूंदा लिखिया हुजनि कीअं था सिधा थियनि। इन में ॾिस सभु अची वियो। महिनत उहा पाण करणी आहे, नियत साफ़ रखणी आहे ऐं संतनि जो आशीर्वाद हूंदो जंहिंजे मथां त उहो माना सदाईं कामयाबी हूंदो ऐं सुठा कर्म कंदो जंहिंजे मथां संतनि जो आशीर्वाद हूंदो। ऐं जेको माउ पीउ जी शेवा कंदो त माउ पीउ जो आशीर्वाद त पोइ रंगे छॾींदो आहे न। साईं त चवंदा न विरदाता माता माउ पीउ अथव, चवंदा। हींअर अलाए छो माण्हुनि खे वॾा नथा वणनि। वॾनि खां सवाइ ऊंदहि अथव। महीनो ओॾे रहनि त अलाए छा थींदो आहे। इहो विच में ॿुधायोमांव हिकु संत चए पियो त महीनो ॿ महीना तव्हां माउ पीउ खे छो था फेरियो त महीनो ओॾे रहो महीनो हेॾे रहो। तव्हां फिरो न माउ पीउ जी शेवा करण लाइ। ॿ भाउर आयो त तव्हां फिरी वञो त हाणे मुंहिंजो वारो आहे शेवा करण जो। की हुननि ॿुढनि खे तव्हां महीनो ओॾे रहियो महीनो ओॾे रहियो त न हू घर हुननि जो न हू घर हुननि जो। मस अञा हिरनि त वरी ॿिए घर वञण जो वारो अची वञे त कंहिंखे पंहिंजो घर चवनि, कहिड़े घर खे पंहिंजो घर चवनि। एॾो उहो संत रड़ियूं वाका करे चए पियो जेको शर्म अचणु खपेव। माउ पीउ खे ईअं महीनो फेरियो था घुमायो था त मुंहिंजे घर हल, हाणे मुंहिंजे घर महीनो पूरो थी वियो हाणे वठी वञेसि। जेको कमु हज़ारे माण्हू मिली करे हज़ारनि सालनि में बि न करे सघनि, पर मालिक चाहे त उहो कमु हिकु पल में करे सघे थो। तंहिं करे श्रद्धा सां संदन शरण इख़्तियार कर त को बि कमु बोझ या भार महसूसु न थींदो। जेके हज़ारे माण्हू मिली हज़ारनि वरियनि में न करे सघनि, इहो मालिक चाहे त हिकु पल में करे सघे। त सभु उन जे मथां छो न रखूं त हू पंहिंजा बोझा पाण संभाले। सभु कुझु करे छॾ उन जे हवाले, पंहिंजा बोझा पाण संभाले। करण वारो त हुअं ई बुओ आहे, उन खां सवाइ केरु करे सघंदो छा? असां में आहे काई बि ताक़त? पर अलाए छा था सम्झूं पाण खे। नाम जी सिमरन करण सां तुंहिंजे अंदरि सभु गुण अची वेंदा ऐं अवगुण नाश थी वेंदा। नाम जे सिमरन सां सभु गुण पाण ई अची वेंदा ऐं अवगुण नाश थी वेंदा। एॾी नाम सिमरन में शक्ति आहे। हाणे जपींदासीं न रोज़। टे दफ़ा चओ हा। बोलो सतगुर देव भगवान की जय। सतगुर करे नजर तबेरा पार थी वञनि, सतगुर करे नजर तबेरा पार थी वञनि। मालिक कहे महर, मालिक जी थे महर,
जिथे महर त बेड़ा पार थी वञनि सतगुरु करे नज़र त बेड़ा पार थी वञनि सतगुरु बाग बणाए थो सतगुरु बाग बणाए थो अंगण वसाए थो उजड़ल अंगण वसाए थो मेरे धन के धन दौलत के बुलंदड़ बेड़ा तारे थो बुलंदर बेड़ा तारे थो बेकस हुजे बहिर बेकस हुजे बहिर बेकस हुजे बहिर त बेड़ा पार थी वञनि माता करे नज़र त बेड़ा पार थी वञनि दुखड़ा दर्द मिटाए थो दुखड़ा दर्द मिटाए थो संकट में भी संवारे थो संकट में भी संवारे थो मर्ज मुसीबत दूर करे वारिस कहीं बचाए थो वारिस कई बरसाए थो बेहद हुजे बहिर बेहद हुजे बहिर बेहद हुजे बहिर त बेड़ा पार थी वञनि जो सोगी करे नज़र त बेड़ा पार थी वञनि जय सतगुरु बेटियो आ जय जय सतगुरु बेटियो आ जम जाओ खातो रेटियो आ जम जो खातो रेटियो आ हिते उते परमानंद सुखी विषयन के जय रेटियो आ विषयन के जय रेटियो आ जंगल हुजे शहर जंगल हुजे शहर जंगल हुजे शहर त बेड़ा पार थी वञनि मालिक जिथे महर मालिक जिथे महर माता जिथे महर त बेड़ा पार थी वञनि जिथे महर त बेड़ा पार थी वञनि सतगुरु रजरे नज़र त बेड़ा पार थी वञनि इहो वचन दीदी ईंदो कोन्हे पर सुबुह खां इहो ई मुखड़ो ॻायां ईंदो कोन्हे पर इहो सुबुह खां ई ॻायां त ॾिसो कीअं कुदरत कहिड़ी केॾी महिल राजा थो अचे अखर सवला पिया ॾियो, पाण खे सम्झ में हा बेहद हुजे ॿाहिरि या बेकस बहिर पाण खे न माना दीदी इहो ॿुधायो न ॿाहिरि माना सम्झ बेहद हुजे मां छोड़ू जे सम्झ जो तेजू बेकस हुजे ॿाहिरि मन बेकस हुजे बेकस है जनता जो हाँ वो माना समझ में बेहद हुजे लहर के हाँ बेहद हुजे लहर का बेड़ा पर लहर का लहर होते लहर का जो लहर शब्द के जैसा लहर माने सब कुछ समझ हाँ लहर का समझ लहर का जो योग बना बस करे जे सवलो हाँ